हमारे सीरिया सिंध काज न्यूज़ उडेरे लाल मां रिपोर्ट कर रहे हो असांजो नुमाइंदो प्रिंस सालिम अबड़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट या गुणे सरबराह मखदूम अमीन फ़हीम जी 7वीं वरसी हाल में इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी जे सिलसिले में दरगाह गौसुल हक़ मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह जे अहाते में सुबह 10 वॻे क़ुरान ख़ानी ऐं खैरात जो अहतमाम कयो वियो। सरगरी जमायत जे रूहानी पेशवा क़ौमी असेंबली मेंबर मखदूम जमील ज़मान मखदूम अमीन फ़हीम जी 7वीं वरसी जे मौक़े ते दरगाह सरवर नूर रहमतुल्लाह ते पहुची मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़े ख़ुशीसी दुआ घुरी। मखदूम अमीन फ़हीम जी 7वीं वरसी जे हवाले सां ज़िले इंतिज़ामिया पारां ज़िले मटियारी में आम मोकल कई वई हुई। मीडिया सां ॻाल्हाईंदे सरवरी जमायत जे रूहानी पेशवा MNA मखदूम जमील ज़मान चयो त 26 तारीख़ ते इमरान ख़ान कहिड़ो तो सरप्राइज़ ॾिए, असांखे बि हुनजो इंतज़ारु रहंदो। पाक आर्मी जे ख़िलाफ़ थींदड़ प्रोपेगंडा ग़लति ऐं बेबुनियाद आहे। मटियारी ज़िले अंदरि सखर हैदराबाद मोटर प्रोजेक्ट में थियल अरबे रुपयनि जी करप्शन जे साफ़ शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे। इदारनि ऐं अदलिया ते एतमाद आहे। एंटी करप्शन FIA NAB समेत मुल्की इदारनि खे शफ़ाफ़ जांच लाइ भली कार चवंदासीं। जल्द प्रेस कॉन्फ्रेंस मुनक़िद करे मटियारी ज़िले जे सूरत हाल बाबति ॻाल्हायो वेंदो। उन वक़्तु मीर मुसरत जाफ़री, गुल मोहम्मद पंवर, शौकत उन्नड़, धणी बख्श सोलंकी, उसामा कोरेजो, फ़कीर ताज मोहम्मद नूह पोटो, आख़ूंद अब्दुल लतीफ़, आख़ूंद जावेद, अज़ीज़ राहू ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।